प्यारा बारो अज असां कुछ ॾुखिया लफ़्ज़ पढ़ंदासीं। उन्हनि लफ़्ज़नि जी अव्हांखे माना ॿुधाईंदासीं। अचो त पढ़ूं। अॼु जे अख़र जो नालो या उचार ठे बुनियादी लफ़्ज़ ठपो। आवाज़ ऐं लफ़्ज़ ठ ठसण माना ठही अचण। ठे ठहरी माना तरसण जी जाइ। ठ ठुल छन खे ॿिनि कामुनि रखण लाइ सिरनि जो चोरस ठहियल। ठा ठाकुर माना ठाकुर सवामी सरदार। ठो ठोमो ठोमो माना गंजो। ठो ठोकिनो माना हथोड़ो। ठू ठूल्हो माना ठेकर जो वॾो थां। ठे ठेलो माना धिको। ठहे ठाइटर पुराणी भॻल शइ। ठी ठीश वॾाई। वधीक पढ़णु सिखंदा यूट्यूब ते हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।